नाज़रीन, कराची खां ख़बर चए पुलिस सिंध पुलिस में डीआईजीज़ जो मुक़ररियूं बदिलियूं कयूं वियूं आहिनि। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। कराची खां सिंध पुलिस में डीआईजीज़ जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वियूं आहिनि, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। इरफान बलोच खे डीआईजी ॾखण मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त डीआईजी शर्जील खल नेशनल मैनेजमेंट कोर्स ते लाहौर रवानो थी वियो आहे। इन हवाले सां असद लाइन ते मौजूदु आहे कराची मां अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, डीआईजी साउथ शर्जील खल जे एनएमसी ते वञण खां पोइ जीअं चार छॾी, उन खां पोइ सिंध हुकूमत डीआईजी शहीद बेनीज़ाबाद इरफान बलोच खे डीआईजी साउथ मुक़ररु करे छॾियो आहे, जॾहिं त ॾखण ज़िले जो डीआईजी जेको शर्जील खल हो उहो चार छॾे रवाना थी चुको आहे। उन सां गॾोगॾु जेको शहीद बेनीज़ाबाद जो ज़ोन आहे, उन ज़ोन में इरफान बलोच जी जॻह ते मोहम्मद यूनिस चांडियो खे डीआईजी मुक़ररु कयो वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। कराची खां सिंध पुलिस में डीआईजीज़ जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वियूं आहिनि। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। इरफान बलोच खे डीआईजी ॾखण मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त डीआईजी शर्जील खल नेशनल मैनेजमेंट कोर्स ते लाहौर रवानो थी वियो आहे। यूनिस चांडियो खे डीआईजी शहीद बेनज़ीराबाद मुक़ररु कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। नाज़रीन, कराची खां सिंध पुलिस में डीआईजीज़ जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वियूं आहिनि, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। इरफान बलोच खे डीआईजी ॾखण मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त डीआईजी शर्जील खल नेशनल मैनेजमेंट कोर्स ते लाहौर रवानो थी वियो आहे। यूनिस चांडियो खे डीआईजी शहीद बेनज़ीराबाद मुक़ररु कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। कराची खां नाज़रीन, सिंध पुलिस में डीआईजीज़ जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वियूं आहिनि। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे।